अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडियो न्यूज़ ऐं आया वज़ीर हुनर ख़बर शामिल कयूं था। मोबजुणू जी कुछ महीना अॻु पुरासरार नमूने गुम थियल याद हुसैन मरी वारो मामलो, 3 ॼणा गिरफ़्तार। सकरन लॻ ॻोठ गोरा मरी जे रहवासिन गुलामदीन मरी, वलद रहीम बख्श मरी, बखर खान मरी, सुलेमान मरी एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त जवाबदार मुर्तज़ा जे भाउ खे वापसि करण जो चई वापसि नथा ॾियनि ऐं नई का मालूमात ॾियनि था न वरी फ़ैसिले ते अचनि था। हिननि अला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त असां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजो भाउ जल्द खां जल्द वापसि कराए वञे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त असां सां फिलफोर इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। चार जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडियो न्यूज़। असांजो नालो अलाउद्दीन मरी आहे, वलद रहीम बख्श मरी। असां वेठल असांजो भाउ 4 महीना अॻु में जुमे ॾींहुं 28 फरवरी ते घरां निकिरी वियो। बनी थाणे ते FIR लिखी उन खां पोइ असां इश्तिहार कढाया, अख़बार कढाया, तॾहिं असांखे किथे का ॻाल्हि रपो न मिली आहे। उन खां पोइ असां मजबूर थी करे 50,000 चयो वियो त किथे केरु माण्हू को बि असांखे हथु करे ॾींदो, असां हुनखे 50,000 ॾींदासीं। जीअं वडोल असां इलाइक़े में हलाई पंहिंजे आसपास में ॻोठनि में, किथां बि असांखे का ॻाल्हि न मिली। उन खां पोइ असांजे बनी वेझो हीअ ज़ंजीर मुर्तज़ा मरी, बलद यूनिस मरी पुटु ऐं मुंहिंजे भाउ वॾे कुतुबुद्दीन मरीअ खे